अगूणी PPMPA गज़ाला सियालजा हिंगोजा में हर बरसात मुतासिर इलाइक़नि जा दौरा ऐं इन मौक़े ते बरसात मुतासिरनि में इमदादी सामान तक़सीम कयो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे हिंगोजा मां CN न्यूज़ जो रिपोर्टर इंसाफ़ अली मंगणे जो। जी इंसाफ़, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॻूणो MPA मैडम गज़ाना सियाल जेको आहे हिंगोजा में ॻोठनि में ऐं सरकारी इदारनि में पहुची करे तूफ़ानी दौरा करे विज़िट कई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त DC खैरपुर तरफ़ां जेके बरसात दौरान तबाहकारियुनि दौरान इमदादी फंड आया, उहे मैडम गज़ाना सियाल पहुची ॻोठनि में गाज़ी गुलशाह माले में पहुची करे मच्छरदानियूं टेंटनि समेत मालनि जूं जेके मच्छरदानियूं हुयूं उहे बि तक़सीम कयूं ऐं कुझु गिलाल माला में बि तक़सीम कयूं। ऐं मां तव्हांखे ॿिए तरफ़ इहो ॿुधाईंदो हलां त जॾहिं त सरकारी अस्पताल में जेके सहूलियतूं हुयूं उहे अणलभ हुयूं, कुझु पब्लिक जी शिकायत ऐं कुझु सोशल मीडिया ते जेकी ट्रेड हलियो उन जी जेको आहे सो एट ए टाइम जेको आहे सो नोटिस वठी मैडम गज़ाना सियाल जेका MP आहे पीपल्स पार्टी तरफ़ां उन सरकारी अस्पताल जो दौरो कयो, उते पहुची करे अमले सां मिली करे उन जो जेको आहे सो शिकायतूं जेके पब्लिक जूं हुयूं उन सां ॻाल्हि ॿोल करे ऐं मैडम गज़ाना सियाल चयो आहे त बिल्कुलु हिंगोजा सरकारी अस्पताल में सहूलियतूं अणलभ आहिनि ऐं हेल्थ मिनिस्टर सां मिली करे हिंगोजा जे अवाम में जेका सरकारी अस्पताल में खोटियूं आहिनि उन्हनि खे इंशाअल्लाह जल्दी पूरो कराईंदुमि। महिरबानी इंसाफ़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं